ओ काबिल अखिन में तोखे तिखा तीर, साजन इन्हीअ सींग सी फटियई घणा फ़क़ीर। ॿियो मां मारिज मीर, तुंहिंजो पहिरियों ई पूरो लॻो। मुंहिंजे ख़्याल मूजिबि हिन बैत जी खोल हिन तरह आहे। ओ काबिल अखियुनि में तोखे तिखा तीर। काबिल हज़रत आदम अलैहिस्सलाम जो हिकु कमीनो पुटु हुयो, जंहिं भेण अकीहा जे हसद में हज़रत आदम जे पुटु हज़रत हाबिल अलैहिस्सलाम खे मारियो हो। उन क़त्ल जे वाक़े जो हवालो खणंदे लतीफ़ साईं चवे थो त महबूब तुंहिंजी अखियुनि जी निहार अहिड़नि तेज़ तिखनि तीरनि वांगुरु आहे जीअं काबिल में क़ज़ाक़ीअ जो रोब हो। साजन इन्हीअ सींग सी फटियई घणा फ़क़ीर। लतीफ़ साईं चवे थो त इहो सींग या कमान जंहिं मंझां महबूब तूं छिके पूरी ताक़त सां तीर हणंदो आहीं, अहिड़े अमल जे मामूल मुताबिक़ तो केतिरा ग़रीब वेचारा फ़क़ीर फटी कया आहिनि। ॿियो मारिज मीर, तुंहिंजो पहिरियों ई पूरो लॻो। लतीफ़ साईं चवे थो त साईं तूं ॿिए तीर हणण जी तयारी न कर, छो त जेको तो पहिरियों तीर हयो हो उहो निशाने ते ई लॻो आहे। पहिरें तीर ई फ़क़ीर फतकाए छॾियो आहे, ॿिए तीर जी तयारी न कर।